2 3 स्टार्ट। हाथ ना खोलियो। ना पंहिंजी कोशिश कंदा। कोशिश कामयाबी जी कुंजी है। बात में लंदन में खड़ी मथे करणो है। ज़बान में इस्तेमाल करे सको था पर खड़ी करियो ता मथे करणो है। ओ छा करियो ता तव्हांजी मर्ज़ी आहे। त 2 मिंट देर मूंखे ॿुधाइजो। पर ऐसे अब्दुलरहमान बाबा वेही रहो सब वेही ॾिसो। वेहो 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 वेहो। ये ताईं पोयां वरी किथे कोन्हंदा। कोशिश करियो। विच वारो खणी ईंदो 2 चकर खणी वियो आहे। विच में किरे तो वरी तालियूं थी वञे लाइ। सुनील कुमार